नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर जे सहाफ़ी पारां साले पट में क़त्ल थी वियल सहाफ़ी अजय कुमार जे बेरहमियाणे क़त्ल ख़िलाफ़ रैली कढी वई ऐं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते सहाफ़ी अयाज़ महमूद मेहर हाफ़िज़ खुदाबख्श ज़मीर जतोई रज़ा मोहम्मद ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु साले पट जे सहाफ़ी अजय कुमार खे विच शहर अंदरि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो, जंहिं क़त्ल वारे अफ़सोसनाक वाक़े जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इन्हनि चयो त पुलिस नाअहल ऐं लापरवाही सबबि सिंध जा सहाफ़ी क़त्ल थी रहिया आहिनि। हक़ ऐं सच लिखण सहाफ़ियुनि खे को बि तहफ़ुज़ न पियो ॾिनो वञे। हिननि चयो त जेके सहाफ़ी हक़ सच लिखनि था उन्हनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया वञनि था या वरी हुननि सहाफ़ियुनि खे क़त्ल करे हक़ ऐं सच जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे, जेको सिलसिलो सिंध में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हलंदड़ आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी अजय कुमार जे क़त्ल जे वाक़े जो नोटिस वठी सहाफ़ी जे क़त्ल में मुलवस समूरनि जवाबदारनि खे गिरफ्तार करे सख्त खां सख्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।